उठ रहे, हो गई क्रिकेट, अभी काम करें। उठ रहे, कोई ऐसा काम कर जिससे हमारा नाम हो। हमारे गांव से कभी कोई प्लेयर निकला है क्या हमारे ऐसे नसीब का, समझा? ओए, तू फिर शुरू हो गया। मैं सोचता हूँ अगर किस्मत बदली तैयारी तो पक्की होनी चाहिए ना। पीसीबी करवा रहा है क्रिकेट ट्रायल्स पूरे पाकिस्तान के लिए। ये है हर होनहार क्रिकेटर के लिए अपनी किस्मत आजमाने का सुनहरी मौका। अस्सलाम वालेकुम भाईजान, ये आपके लिए हमारे गांव की सौगात। सौगात तो ले आए, लेकिन जूते लाना भूल गए शायद। भाई जूते हम दे देंगे, तुम आओ अपने टैलेंट दिखाओ ना। हमारे सितारों का भी लेवल है। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मंज़र आम में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। रिपोर्ट शेयर कंदा हलूं। हिंगोर जामा स्पेशल रिपोर्टर अज़ीज़ महमूद जी हिंगोर जाम में सिंध आबादगारनि इतिहाद पारां शाल माइनर, हिंगोर जा माइनर, समाज माइनर समेत ॿियनि शाख़ुनि ऐं वाहुनि जी खाटी न थियण जे ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहिरो करे सिटी गेट आॾो धरणो हंयो वियो। बाद में आबादगारनि ऐं हारिन कामरेड लोंग खान अतार, कामरेड खुदा बख्श सातो, कांडेरो खान सातो, हाजी खान चांग ऐं ॿियनि जी अॻवानी में बुख हड़ताल कई वई। एहतजाजी बुख हड़ताल ते वेठल आबादगारनि मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम लॻायो त आबपाशी खाते जे करप्ट अमलदारनि पारां सियाल माइनर, हिंगोर जा माइनर, समाज माइनर समेत ॿियनि शाख़ुनि ऐं वाहन जी खाटी न थियण सबबि शाख़ूं ऐं वाह मिटी, गंद ऐं गाह सां पूरजी विया आहिनि, जंहिं सबबि पुछड़ियुनि में पाणी पहुचणु मुश्किल थी वियो आहे, जंहिंजे करे हज़ारे एकड़नि ते पोखियल फसल सड़ी सुकी तबाह थी रहिया आहिनि। हिननि चिताव ॾिनो त जेकॾहिं शाख़ुनि ऐं वाहुनि जी खाटी न खई वई त एहतजाज जो सिलसिलो तेज़ कयो वेंदो।